8वीं तारीख़ में हिते जेको सिंध जे औरत सिंध जे गादी कराची में ॾहर कयो या सिंध जे कल्चरल गादी हैदराबाद में जेको शानदार रैली कढी उन बि असांखे उत्साह ॾिनो आहे। ऐं हिते हीउ जेको जागीरदारनि जो गढ़ आहे, जागीरदारी समाज जो सिंबल इलाइक़े जो आहे, उन जे शहर में शहर यूनिस राव जो आहे, उन हिते हंध ते एतिरे तइदाद में असांजो भेनरूं ऐं असांजा भाइर गॾु थिया आहिनि। मूंखे सच तो तमामु बड़ी ख़ुशी थी आहे ऐं हिनखे आउं शानदार शुरूआत करार ॾियां। अदी या कामेड सदक जेको हिते ॻाल्हाए वई असां भाइरनि लाइ बि ऐं भेनरुनि लाइ बि उहे सभु ॻाल्हियूं हीअं सां अंडाइण करणु न आहिनि, पर उन्हनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। उसूली तौर ते हिते जेके साथी वेठा आहिनि भेनरूं या भाइर, उन्हनि ॻाल्हियुनि खे क़बूल कयूं था, पर इहा बि हिकिड़ी रियलिटी आहे, हक़ीक़त आहे। उन ते लेटर स्पिरिट जेको आहे उन ते 100% असीं पाण अमल नथा कयूं। मूंखे अमीर लिगारी दावत निकल आओ कंबर नाइट पे तो मूं चयोमांसि शिकायत कईमांसि त तव्हां देरि सां चयो आहे, थोरो अॻु में चयो आहे, असां पंहिंजे घर जे ॾाॾियुनि खे छोकिरनि खे चऊं आहे कि चार ॻाल्हियूं सुठी पवल आहे। हाणे मुंहिंजी छोकिरी अॼु टीचर जो जेको आहे उहा उहा हिते पढ़ंदी बि आहे, उस्ताद बि आहे। तव्हां बिलीव कयो त मां सुबुह जो हुनखे हिते क़िस्म जूं हिदायतूं थो ॾियां, तव्हां हीअं वञिजो, हीअं कजो, लांच में निकिरजो या ॿेड़ी ते निकिरजो या हुन में घणो ॿार न हुजे। त हुन मूंखे चयो मां अहिड़ी ॿार कोन आहियां, मूंखे तव्हां हिदायतुनि जो नोटिस जारी थी कयो आहे। इन जे बावजूद बि असां एतिरो सम्झूं था ॻाल्हियूं, उनजे बावजूद असां 100% असीं पाण कोन ते अमल कोन था कयूं। ऐं असांजी भेट में तव्हां भेनरुनि जी पोज़ीशन बि इन खां वञा घटि हूंदी। उनजे बावजूद असांखे भाइरनि खे आउं एतिरो चवंदुसि घटि में घटि एतिरो जेको अमीर लिगारी आख़िर में कयो त भेण जे थोरे एहतिजाज थोरे चवण ते ॻाल्हि क़बूल कई, एतिरो त असां कयूं। ऐं असां पंहिंजनि भेनरुनि खे कयूं एतिरो एहतिजाज जंहिंजे अंदरि भाइरनि जे साम्हूं पीउ जे साम्हूं कनि ऐं असांखे उहा क़बूल करण जी घुरिजे ॻाल्हि। टे मुख्य ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे भेनरुनि सां या असांजे घर जा जेके मसइला आहिनि, सिंध जी औरत जा जेके मसइला आहिनि या पाकिस्तानी औरतुनि जा जेके मसइला आहिनि, उनमें हिकिड़ो इज़हार जी आज़ादी, उहा उन्हनि खे मिलणु खपे। ॿियो इक़्तिसादी सरगर्मी जी चूंड करण जी आज़ादी, जो कड़ी मुलाज़मत अख़्तियार कनि, मुलाज़मत में असां चूंड कंदा आहियूं। आउं चाहींदुसि छोकिरी मुंहिंजी मास्तरियाणी थिए पर नर्स न थिए, या हीअ थिए या हू न थिए, अहिड़े नमूने सां इहो अख़्तियार असां पंहिंजनि भेनरुनि खे, पंहिंजनि न्याणियुनि खे, पंहिंजनि बचनि खे ॾियूं। इज़हार जी आज़ादी ऐं इक़्तिसादी सरगर्मी जी आज़ादी, ऐं टियों इक़्तिसादी उन्हनि खे हिसो ॾियूं। जेका ॻाल्हि असांजा घणा कामेड असां मूं समेत क़बूल कयूं था, असांजी जेका ख़ानदानी विरासत थिए थी उहो असां पुटनि खे ॾियूं था, न्याणियुनि खे कोन था ॾियूं। ऐं इन जो ॿियो पासो जेको आहे, इहा जेका वेड़ आहे, उहा वेड़ तव्हांखे करणी आहे ऐं असांखे बि करणी आहे। इहा सही ॻाल्हि आहे त जेके औरत ग़ुलाम आहे, असीं मर्द ग़ुलाम आहियूं। ऐं इहा हक़ीक़त आहे हिन समाज में, जंहिं समाज में असीं आहियूं। वसी पस मदर में यूनिस चई वियो त असां क़ौमी तौर ते ग़ुलाम आहियूं, तबक़ाती तौर ते ग़ुलाम आहियूं, ऐं उन में ॾिठी ग़ुलामी में आहे औरत। असां मर्द बि ग़ुलाम आहियूं, असां ग़ुलामनि जा वरी असांजो जेके भेनरूं आहिनि उहे असां ग़ुलामनि जो बि ग़ुलाम आहिनि। इहा जेका ॾिठी ग़ुलामी आहे, इन ग़ुलामी जो हिकिड़ो पासो इहो आहे त अहिड़नि प्रोग्रामनि में असां पंहिंजनि भाइरनि खे सम्झायूं, असीं पाण सम्झूं, भेनरुनि खे सम्झायूं, अॻिते थोरो निकिरण जो रस्तो निकिरे। ऐं ॿी बुनियादी तब्दीली उहा तॾहिं थींदी जॾहिं स्टेट जूं जेके पॉलिसियूं आहिनि,
रियासती जेके कानून आहिनि जंहिंमें तफ़रीक आहे फ़र्क़ु आहे उनखे तब्दील करणो पवंदो। उन लाइ यकीनन हिकड़ी सियासी ॾिघी जिदोजहद जी ज़रूरत आहे ऐं उहा जिदोजहद जेका आहे उहा मर्द ऐं औरतूं गॾिजी कंदियूं तॾहिं हिन रियासती सिस्टम खे तब्दील करे सघिबो। रियासती कानून में जंहिं मुल्क में या जंहिं रियासत में शादी बि जेको अधु हुजे औरत जी उहा बि मर्द जे बराबरि न हुजे त उते कीअं कोई औरत आज़ाद थी सघे। उनजे करे असांखे ॾिची वेड़ करणी पवंदी आहे। हिकिड़े खे सम्झाइण वारी मौजूदा हालतुनि में भूखे असांखे जीअं कंदा आहिनि कदम खणणो पवंदो हिमत करणी पवंदी पर टाइट एहतियात सां अॻिते वधणो पवंदो। हिकिड़े खे सम्झाइणो पवंदो उन सम्झाइण जे नतीजे में जेको असांखे स्पेस मिलंदो उहो उनजे नतीजे में असांखे सियासत खे सम्झणो पवंदो ऐं रियासती जेके कानून आहिनि उन्हनि में तब्दीलियूं करणियूं पवंदियूं। रियासती कानून में कुछ तब्दीलियूं थियूं आहिनि अञा वधीक तब्दीलियुनि जी ज़रूरत आहे ऐं उहा तब्दीली ज़ाहिर आहे हिकिड़ी सियासी प्लेटफॉर्म मां थी सघे थी। उन लाइ असांजूं जेके जमायतूं आहिनि असां पंहिंजनि भेनरुनि में एतिरो शऊर पैदा कयूं उहे असां सां गॾु कदम सां मिलाए हलनि। उनमें असांजी बि निजात आहे उन्हनि जी बि निजात आहे। इहा गॾु जिदोजहद आहे। इन जिदोजहद में हैदराबाद ऐं कराची में जेके प्रोग्राम थिया उन्हनि में उत्साह ॾिनो आहे ऐं उन्हनि खां बि वधीक मोरे जे प्रोग्राम असांखे उत्साह ॾिनो आहे। उमेद आहे असां जेके हिते ॿाहिरि असांजा मौजूद आहिनि उन्हनि जूं जेके भेनरूं आहिनि असांजा पंहिंजा जेके घर आहिनि उन्हनि में बि इहो शऊर पैदा कंदासीं ऐं गॾिजी सॼी असां प्रोग्राम थियण खां अॻु पाण में कचहरी जेकी महीने जो प्रोग्राम कयूं सराउ असां उन में कोशिशि कयूं असां औरतुनि जो वॾो तइदाद आणियूं या वॾे पैमाने ते कयूं। असांजे ज़हन में इहे ॻाल्हियूं आहिनि पर इहा हक़ीक़त आहे खोड़ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असीं पाण कोन था कयूं क़बूल कंदे उसूली तौर ते उनखे मञीदे उनजे करे आऊं सियासी कारकुननि खे पंहिंजो पाण खे इहा चवां थो असां जिनखे क़बूल कयूं था ॻाल्हियुनि खे उहे लागू कयूं उन्हनि ते अमल कयूं ऐं ॿियनि खे उन्हनि ते अमल करण जो उत्साह पैदा कयूं। तव्हां भेनरुनि खे आऊं सलाम थो पेश कयां तव्हांखे शाबाश आहे तव्हां में आया आहियो ऐं इन जी अल्टरनेट अॻिते ॻाल्हि जेका आहे उहा इन पंहिंजी सम्झ खे वधाए ॾे। तव्हांखे सियासत करणी पवंदी बेनज़ीर करे सघे थी तव्हां छो नथा करे सघो उनजे करे तव्हांखे इहा ई गुज़ारिश आहे ऐं ख़ुशी जो इज़हार था कयां ऐं अवामी जमहूरी पार्टी या नारी जमहूरी महाज जे साथियुनि खे महिरबानी मञा थो जो उन्हनि जी इस्तिमास खे दावत ॾिनी असांखे पाण सां गॾु विहारियो ॻाल्हियूं ॿुधण जो मौक़ो ॾिनो ऐं ॻाल्हियूं असां ॿुधूं तव्हांजी महिरबानी।